वॻड़ में जमायत इस्लामी पारां हिकु अहम इजलास मुनक़िद कयो वियो, जंहिंमें वॻड़ ऐं उन जे भरपासे वारनि ॻोठनि जे समाजी मसइलनि खे ज़ेर बहस आंदो वियो। इजलास जी अॻुवाणी ज़िले कंबल शदादकोट जो अमीर मोहतरम मंसूर अली अबड़ो साहब करे रहियो हो। इजलास में वॻड़ ऐं उन जे भरपासे जे ॻोठ वारनि जुनैद अबड़ो, उज़ैर तुनियो, आबिद अली मुगेरी, अब्दुल क़यूम मुगेरी, शोएब मुगेरी, बख्शल खान ख़ासकेली, खलीलुर रहमान ख़ासकेली, ज़ुबैर अहमद तुनियो ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में जमायत इस्लामी जे अमीर मंसूर अली अबड़ो वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां ऐं असांजी जमायत इंसानी ख़िदमत ते यकीन रखे थी, जंहिंमें ग़रीब मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं, यतीम ॿारनि जी किफ़ालत ऐं ग़रीब मिस्कीन माण्हुनि जी हर मुमकिन मदद करणु शामिल आहे। ऐं आख़िर में दुआए ख़ैर पिणु घुराई वई।